बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु असीं क्लास 6 जे समाजी इतिहास जे पहिरें यूनिट जे पहिरें बाब खे सम्झंदासीं, जंहिंजो नालो माज़ीअ बाबति ॼाणणु ऐं सम्झणु आहे। सभ खां पहिरियां असीं इहो ॼाणींदासीं त तारीख़ छा आहे। तारीख़ माज़ीअ जो इतिहास आहे जेका ख़ासि करे माण्हुनि तारीख़ी वाक़िअनि ऐं हंधनि या माॻनि बाबति ॼाण मुहैया करे थी। माज़ी गुज़िरियल वक़्त खे चइबो आहे, यानी तारीख़ गुज़िरियल वक़्त जो इतिहास आहे जेका ख़ासि करे माण्हुनि तारीख़ी वाक़िअनि ऐं हंधनि या माॻनि बाबति असांखे ॼाण मुहैया करे थी। ऐं जेका कंहिं बि समाज लाइ तारीख़ जी ॼाण अहम ऐं ज़रूरी हूंदी आहे, उन ज़रिए असां हाल खे सम्झी ऐं मुस्तक़बिल लाइ तयारी करे सघूं था। हाल में जेकी कुझु बि थी रहियो आहे या जेके मुस्तक़बिल में थींदो, उनजो दारो मदार माज़ीअ में थियल वाक़िअनि ते आहे। असांखे तारीख़ ॿुधाए थी त माज़ीअ में जेके वाक़िआ थिया उहे छो थिया। माण्हू चाहींदा आहिनि त जेके माज़ीअ में वाक़िआ थिया उन्हनि खे वरी रुनमा थियणु ॾियो, छाकाणि त उन्हनि जा नतीजा सुठा ऐं ख़ुशगवार निकिता, या त उन्हनि खे न वर्जाइजे, छो थो करे उन्हनि जा नतीजा सुठा न निकिता। समाज लाइ तारीख़ जी अहमियत खे नज़र में रखंदे उहो तमामु ज़रूरी आहे त तारीख़ हर मुमकिन हद ताईं सही ऐं दुरुस्त हुजे। तारीख़ सबूतनि, शाहिदियनि ऐं हक़ीक़तुनि ऐं अकुल ते ॿधल हुजे ऐं उनमें कूड़ या मुसलहत खां कमु न वरितो वञिजे। ऐं असीं तारीख़ जो अभ्यास ॿिनि ज़रियनि सां कंदा आहियूं, हिकु बुनियादी ज़रियो ऐं ॿियो सानवी ज़रियो आहे। बुनियादी ज़रिए में आर्काइव जा दस्तावेज़, डायरियूं, क़दीम असरनि जा मकान वग़ैरह अची वञनि था। ऐं जॾहिं त सानवी ज़रिए में तारीख़ी ज़माननि बाबति किताब लिखियल हूंदा आहिनि, यानी उहे असां किताबनि में पढ़ंदासीं त असांखे उनजो अभ्यास थी वेंदो तारीख़ जो। ऐं होॾे आर्काइव जा दस्तावेज़ या उन्हनि माॻनि खे घुमी ॾिसंदासीं, डायरियूं वग़ैरह, त ईअं असांखे तारीख़ जो अभ्यास थींदो। बुनियादी ऐं सानवी ज़रिए सां असां तारीख़ जो अभ्यास कंदा आहियूं। ऐं जॾहिं तारीख़दान माज़ी जो अभ्यास कंदा आहिनि त उहे हेठियों तरीक़ो इख़्तियार कंदा आहिनि। सभ खां पहिरियों त ॻाल्हि ॿोल ऐं बहस मुबाहिसे वसीले मालूमात जी ॿी कंहिं खोट जी ॻोल्हा कंदा आहिनि, यानी ॻाल्हि ॿोल ऐं बहस मुबाहिसे में जेका खोट हूंदी आहे ॻाल्हि जी, उन जी ॻोल्हा कंदा आहिनि। कंहिं मौज़ू ते ॼाण जी खोट जी निशानदेही करणु, कंहिं मौज़ू में जेका खोट हूंदी आहे उनजी निशानदेही कंदा आहिनि। खुटल ॼाण या मालूमात खे हासिलु करण लाइ तहक़ीक़ करणु, यानी जेका खुटल ॼाण हूंदी आहे उनखे हासिलु करण लाइ तहक़ीक़ कंदा आहिनि। बुनियादी ऐं सानवी ज़रियनि जो अभ्यास कंदा आहिनि। जीअं असां पढ़ियासीं पहिरियां बुनियादी ऐं सानवी ज़रिया, इन ॿिन्ही जो अभ्यास कंदा आहिनि। हासिलु कयल नई मालूमात जे बुनियाद ते नवां किताब लिखंदा आहिनि उहे, यानी नवां किताब लिखंदा आहिनि। जीअं असां माज़ी जा किताब पढ़ंदा आहियूं त हे वरी किताबनि खे वरी ॿिया पढ़ंदा।